कतल तकड़ी एनर्जी ॾींदड़ बहितरीन खुराक आहे। सॼी दुनिया में कतल खे वॾे मिक़दार में ऐं शौक़ सां इस्तेमाल कयो वञे थो। कतल पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पिण पसंदीदा खुराक आहे। उन में फाइबर ऐं पोटाशियम समेत अहम जुज़नि जा खज़ाना भरियल आहिनि। कतल जा केतिरा ई क़िस्म आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मुख़्तलिफ़ ख़ासियतूं हुजनि थियूं। अॼु असां अव्हांखे ॿुधाईंदासीं त रुॻो 3 ॻड़ियूं कतल जूं नेराने खाइण सां सिहत लाइ कहिड़ा फ़ाइदा थींदा आहिनि। कतल हूअं त कहिड़े बि वक़्तु खाइजे त फ़ाइदो ॾींदी आहे, पर नेराने ख़ाली पेट कतल खाइण जा सिहत ते हैरान कंदड़ फ़ाइदा थियनि था, छो त उन में मौजूद ताक़तवर जुज़ ॾींहं जी शुरूआत खां अॻु ई जिस्म जो हिसो थींदा आहिनि। नेराने कतल खाइण जा फ़ाइदा थोरनि ई ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी आहे। बिना देर ॿुधायूं था त नेराने 3 ॻड़ियूं कतल खाइण जा सिहत लाइ कहिड़ा फ़ाइदा आहिनि। रोज़ सुबुह जो 3 ॻड़ियूं कतल खाइण सां जिस्म चुस्त ऐं फुर्त रहंदो आहे, जॾहिं त थकावट जो अहसास नाहे थींदो। रोज़ सुबुह जो 3 ॻड़ियूं कतल खाइण सां आंडनि जी सिहत सुठी रहंदी आहे ऐं आंडनि में जीतन समेत ॿिया मसइला नाहिनि थींदा। नेराने कतल खाइजे त जिस्म जे अहम उज़वे खे ताक़त मिलण समेत दिलि ऐं जिगर जी सिहत बि बहितर रहंदी आहे। 3 ॻड़ियूं कतल रोज़ नेराने खाइण सां हॾनि जो सूर ख़तम थी वेंदो आहे। कतल में एंटीऑक्सीडेंट्स मौजूदु हूंदा आहिनि, जंहिंजे करे उन जो नेराने इस्तेमाल वारनि तोड़े चमड़ीअ जी सिहत लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। 3 ॻड़ियूं कतल खाइण सां ब्लड प्रेशर घटि थियण जो मसइलो ख़तम थी वेंदो आहे। जिस्मानी कमज़ोरीअ जा मसइला हल थी वेंदा आहिनि। ब्लड प्रेशर जा मरीज़ जेकॾहिं रोज़ 3 ॻड़ियूं कतल खाईंदा त उन्हनि जो ब्लड प्रेशर बरक़रार रहंदो। नेराने कतल खाइण सां दिमाग़ ऐं अखियुनि खे बि ताक़त मिलंदी आहे।